जी नाज़रीन वाज़े कनालों त अॼु सुबुह शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे शागिर्दनि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां शागिर्दनि खां सप्लीमेंट्री पेपरनि जी फी वसूल करण ऐं रमज़ान शरीफ़ जे महीने में इम्तिहान वठण तां शागिर्दनि एहतिजाज कयो, जंहिं ते यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पुलिस नफ़री तलब करे वरिती। जंहिं बाद शागिर्दनि यूनिवर्सिटी जे मेन गेट खे तालो हणी छॾियो। जंहिं बाद पुलिस जी वॾी नफ़री यूनिवर्सिटी पहुती ऐं कुछ ॾींहं अॻु शागिर्दनि जे ॿिनि धुरनि विच में थियल झेड़े में दाख़िल एफआईआर में घुर्बल शागिर्दनि खे गिरफ़्तार करण ऐं यूनिवर्सिटी जे गेट मां दाख़िल थियण जी कोशिश कई त शागिर्दनि ऐं पुलिस विच में छिकताण वधी वई। जंहिं बाद पुलिस हवाई फायरिंग शुरू करे ॾिनी। शागिर्दनि पारां पथराव शुरू कयो, जेको सिलसिलो काफ़ी देर ताईं जारी रहियो। जंहिं बाद एसएसपी शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह वाक़े वारे हंधि पहुची शागिर्दनि खे एतमाद में वठण बाद यूनिवर्सिटी जो गेट खोलायो ऐं शागिर्दनि सां ॻाल्हियूं कयूं। जंहिं बाद शागिर्दनि एसएसपी आॾो पंहिंजा मुतालबा पेश कया त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां सप्लीमेंट्री फी वसूल न कई वञे ऐं रमज़ान शरीफ़ में इम्तिहान न वरिता वञनि ऐं शागिर्दनि ते दाख़िल केस वापसि कया वञनि। उन बाद एसएसपी शहीद बेनज़ीराबाद शागिर्दनि खे यकीन ॾियारियो। जंहिं बाद एहतिजाज ख़त्म कयो वियो ऐं माहौल पुरअमन थी वियो। ॿिए तरफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां हिकु प्रेस रिलीज़ पिणु जारी कयो वियो आहे त यूनिवर्सिटी जे माहौल खे बहितर बणाइण लाइ हिकु कमेटी क़ाइमु कई वई आहे, जेका हिकु हफ़्ते अंदरि पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। जंहिं बाद गौर करे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। जी पुलिस बीठी आहे, मीटर सोलंगी बीठो आहे। असां हिन सां ॻाल्हायो, असां ताउन लाइ बि तयारु आहियूं। हाणे ही ग्रेनेड खणी आया आहिनि, शैलियूं खणी आया आहिनि, हथियारुनि सां समेत हिरासमेंट था पैदा करनि। हाणे इन स्टीमेननि जो एंट्री थी वई आहे। हाणे ही लाठी चार्ज करणु चाहिनि था, स्टूडेंटनि ते तशदुद करणु चाहिनि था। मां इहो ई चवणु चाहींदुसि कि ही को कचो न आहे, हिते को धाड़ेल न आहिनि, सभु शागिर्द आहिनि। शागिर्दनि जा मसइला ॿुधी वञनि ऐं महिरबानी करे हिन ते सख़्तु मज़म्मत करी वञे।